अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में अवां भली कार मां फराशा सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। 1000 इराकी कर्दन ईरान खिलाफ ज़मीनी हमलो शुरू करे छॾियो। हज़ारें कर्द सरहद पार करे ईरानी इलाइक़े में दाख़िल। न्यूयॉर्क टाइम्स जो चवणु आहे त अमरीकी CIA कर्दन खे हथियार फराहम कया आहिनि। ईरानी न्यूज़ एजेंसी कर्द विढ़ाकनि जे ईरान जे सरहदी सूबनि में दाख़िल थियण जे ख़बरुनि जी तरदीद करे छॾी आहे। रूस पारां यूरोप खे गैस फराहमी बंद करण ते गौर। रूसी सदर प्यूटन चयो आहे त ईरान जंग सबबि तवानाईअ जी क़ीमतुनि में वाध खां पोइ रूस यूरोप खे गैस जी फराहमी बंद करण ते गौर करणु शुरू करे ॾिनो आहे। रूस मूजिबि अमेरिका ऐं इसराइल ईरान ते बेरहम बमबारी करे रहिया आहिनि, जंहिं में आम शहरी निशानो बणिजी रहिया आहिनि। हाणे इहो सिलसिलो बंदि थियणु घुर्जे। सकरन में नौजवान शादीशुदा नारी घुटा ॾेई क़तल। शहर जे महरान कॉलोनी में 17 वरियनि जी कोमल वल्द इमदाद अली जमाली पुरस्कार नमूने घुटा ॾेई क़तल कयो वियो। वारसनि पारां नारीअ खे संदसि मारोटरनि अली शेर जमाली, दिलमुराद अली रज़ा ऐं जावेद जमाली ते क़तल जो इल्ज़ाम। पुलिस जो चवणु आहे त नारीअ खे घुटा ॾेई क़तल कयो वियो आहे। वाक़िए जी वधीक जांच जारी आहे।